औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्यारा दोस्तों, तव्हां असांजी जेकी ही महफ़िल हले थी उन जो महज़ फ़क़ति सबब ऐं कारण या मतिलबु मक़सदु ही आहे त तव्हां असां हिक ॿिए खां सिखूं। मुंहिंजा साईं, अॼु अव्हां जी ख़िदमत में आऊं हिकिड़ो मौज़ू खणी आयो आहियां जंहिंजो उनवान आहे पंहिंजनि ऐबनि सुञाणण जो तरीक़ो। हज़रत सोणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जन फरमायो आहे त सतर कर सतार आऊं उघाड़ी आहियां, ढकियईं ढकण हार ॾेई पांद पनाह जो। प्यारा दोस्तो, ॼाणणु घुरिजे त जॾहिं ख़ुदा ताला कंहिंसां भलाई करणु चाहींदो आहे त हिन जी नज़र खे हिन जे पंहिंजनि ऐबनि जे तरफ़ फेरे छॾींदो आहे। पोइ जंहिंजी सम्झ तेज़ थिए थी तंहिंखां संदसि ऐब पोशीदा नथा रहनि। ऐबनि जे मालूम थियण खां पोइ इलाज जो ख़्यालु अचण बि ज़रूरी आहे, मगर अफ़सोस जो माण्हू पंहिंजनि ऐबनि खां जाहिल ऐं बेख़बर आहिनि। ॿियनि जा ऐब ज़रो पुरज़ो करे मालूम कनि था, मगर पंहिंजा वॾे में वॾा ऐब बि नथा ॼाणनि। यादि रखणु घुरिजे त जेकॾहिं को पंहिंजा ऐब ॼाणणु घुरे त उन्हीअ जा 4 तरीक़ा आहिनि। पहिरियों तरीक़ो हीअ आहे त जेको मुर्शिद नफ़्स जा ऐब सम्झी सघंदो हुजे ऐं लिकल आफ़तूं मालूम करे सघंदो हुजे, उन जे साम्हूं या उन जे हल्के में वञी वेहे ऐं पंहिंजो पाण खे हिन जे हवाले करे छॾे ऐं जेकी कुझु मुजाहिदो उहो मुर्शिद खेसि ॿुधाए उन मूजिबि अमल करे। मुरीद जो मुर्शिद ते इहो हक़ आहे त मुर्शिद नफ़्स जा ऐब ऐं इलाज ॿई ॿुधाए। ॿियो तरीक़ो हीअ आहे त कंहिं पंहिंजे सादिक दीनदार ऐं आकिल दोस्त खे चयो वञे त मुंहिंजे हालतनि ऐं कमनि कारियुनि खे जाचींदो रहो ऐं तकींदो रहो ऐं जेकी मुंहिंजी ज़ाहिरी ऐं बातिनी अख़लाक़नि ऐं आफ़ालनि में बुराई तोखे मालूम थिए उनजो मूंखे इतलाह ॾींदो रहो। अकाबिर ऐं दीन जा इमाम हिन तरह कंदा हुआ। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो फरमाईंदो हो त ख़ुदा ताला जी रहमत हुजे उन शख़्स ते जेको मूंखे मुंहिंजा ऐब ॿुधाए। ऐं हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हो खां पंहिंजा ऐब पुछंदो हो। हिकु दफ़े जॾहिं हज़रत सलमान रज़ी अल्लाह ताला अन्हो हज़रत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हो वटि आयो, तॾहिं हिन पुछियसि त का अहिड़ी ॻाल्हि बि मुंहिंजी तो वटि पहुती आहे जेका तोखे बुरी लॻंदी हुजे। अर्ज़ु कयईं त उन ॻाल्हि ॿुधाइण खां मूंखे माफ़ करियो। पाण जॾहिं इसरार सां पुछाऊंसि त हिन चयो त मां ॿुधो आहे त अव्हां दस्तरख़ान ते 2 बोड़ गॾु कया आहिनि ऐं अव्हां वटि 2 पोशाकूं आहिनि, हिकु राति लाइ ऐं ॿी ॾींहं लाइ। पाण फरमायाऊं त इन खां सवाइ कुझु ॿियो बि ॿुधो अथई? हिन चयो त न। पाण फरमायूंसि त उन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि जी तसली करियो, उन्हनि लाइ हिकु सबबु आहे। मतिलबु त अरबाब दीन जी आरज़ू इहा ई हूंदी हुई त ॿिए जे ॿुधाइण ते पंहिंजे ऐबनि खां वाक़ुफ़ु थिजे, मगर हाणे ज़मानो अहिड़ो अची वियो आहे जो जेको थो का नसीहत जी ॻाल्हि करे ऐं असांखे पंहिंजा ऐब थो ॿुधाए, उहो सभ खां वॾो दुश्मन शुमार कयो थो वञे। इहा निशानी आहे ईमान जे ज़ोफ़ जी, छाकाणि त बद अख़लाक़ माण्हू
नांग ऐं विछूं जे मिसाल आहिनि। पोइ जेकॾहिं को असांखे चवे त तव्हां जन कपिड़नि में विछूं आहे त केतिरा न असां मुंहिंजा शुक्रगुज़ार था थियूं ऐं ख़ुशि थी हुनखे परे करण ऐं मारण जी कोशिशि था करियूं। हालांकि विछूं जे ॾंग ऐं ज़हर जी तकलीफ़ रुॻो हिकिड़ो ॾींहुं या उन खां बि घटि थी रहे ऐं बदअख़लाक़नि जो जे वबा ऐं सदमे जो ख़ौफ़ आहे त मौत खां पोइ बि हमेशह हज़ारनि सालनि ताईं रहे। टियों तरीक़ो हीअ आहे त पंहिंजा ऐब दुश्मन जी ज़बान खां मालूम कया वञनि, जो दुश्मन हमेशह ऐबनि जी ई कढ हूंदो आहे ऐं इहा हक़ीक़त आहे त हिन बारे में माण्हू पंहिंजे ऐब ॻोल्हींदड़ दुश्मन मंझां बनिस्बत दोस्तनि जे वधीक नफ़ो हासिल करे सघे थो, छाकाणि त फितरत में इहा ॻाल्हि आहे जो हू दुश्मन जे कौल खे कूड़ो ऐं हसद ते ॿधल सम्झंदो आहे, मगर बसीरत वारा दुश्मन जे कौल मंझां बि फ़ाइदो था वठनि, छाकाणि त बुरायूं फ़क़ति दुश्मन जी ज़बान तां बयानु कयूं वेंदियूं आहिनि। चोथों तरीक़ो हीअ आहे त माण्हुनि में मिली जुली जेको ऐब उन्हनि में ॾिसे उन खां पाण खे तंबीह करे, छाकाणि जो मोमिन हिक ॿिए जो आइनो थींदो आहे। ॿिए जा ऐब ॾिसी पंहिंजा ऐब मालूम करणु या परखणु घुरिजनि ऐं इहा ॻाल्हि सम्झी छॾणु घुरिजे त तबियतूं सभिनी जूं क़रीब क़रीब साॻियूं थियनि थियूं। जेका ॻाल्हि हिक में हूंदी उन जी पाड़ ॿिए में बि हूंदी या उन खां वधीक हूंदी। अहिड़ी तरह जेका ॻाल्हि ॿिए में बुरी लॻे त उनखे पंहिंजे नफ़्स खां दूरि करणु घुरिजे ऐं हीअ तादीब या सिख्या ॾाढी उम्दी आहे। त मुंहिंजा साईं ही प्यारियूं ॻाल्हियूं अव्हांखे आऊं ॿुधायूं आहिनि। अल्लाह ताला खां ही दुआ थी घुरिजे त असांखे सिधी वाट ॾेखारे ऐं असांजे ऐबनि ते असांखे आगाह करे उन्हनि जे इलाज में मसरूफ़ रखे ऐं हिन ॻाल्हि जी असांखे तौफ़ीक़ इनायत करे त जेको इंसान असांखे को ऐब ॿुधाए त उन जा शुक्रगुज़ार रहूं। आमीन सुम आमीन। प्यारा दोस्तो, उम्मीद त मुंहिंजी ही काविश खे वणंदी ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन मिसकीन खे पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।